फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहाऊन अनिल मुनकर। अल्लाह फरमायो मां तां सभिनी जे मथां इहा ड्यूटी लगाई आहे जेके भी कलमे वारा आहे त तां हिक ॿिए खे नेकिन जे लाइ वाइज़ कयो, हिक ॿिए खे गुनाहनि खां झलियो, हिक ॿिए खे पाण में वाइज़ तकरीरां कयो, हिक ॿिए जूं जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त बणाइण जी महिनत कयो, हिक ॿिए सां चिड़ो न, हिक ॿिए सां कावड़िजो न, हिक ॿिए सां जोश ऐं जलाल में न अचो, हिक ॿिए खे सुधारण जी महिनत कयो, हिक ॿिए खे ठाहिण जी महिनत कयो, हिक ॿिए खे सही माना में मुसलमान बनाइण जी महिनत कयो, हिक ॿिए खे सही नमूने सां नबी मोहम्मद करीम जो गुलाम बनाइण जी महिनत कयो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु 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 गफूरुर रहीम। चढ़ी असां दे वाइज़ थोड़े यार तां भी कबे ना हिक ॿिए खे वाइज़ कयो, हिक ॿिए खे दाढ़ीअ ते वाइज़ कयो, अदा दाढ़ी रखो, हिक ॿिए खे नमाज ते वाइज़ कयो, अब तूं भी नमाज पढ़, सही नथो करे, हलिया दोस्त हलिया यार, हिक ॿिए खे राग खां झलियो, हिक ॿिए खे भलियूं भलियूं नसीहतूं कयूं। नबी ने फरमायो मोमिन मोमिन जे लाइ आईनू आहे, साईं जन फरमायो पहिरियों त पाण खे अहिड़ो बणायो जो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रबर साईं फरमायो ॿियो जॾहिं तव्हांखे ॾिसी त हुनखे पंहिंजूं कमियूं कोताहियूं तव्हां में नज़र अचनि। कीअं? आईने में जॾहिं माण्हू मुंहुं ॾिसंदो आहे त आईनू ॾेखारींदो आहे त हिन अखि में सुरमो आहे, हिन में नाही, आईनू ॾेखारींदो आहे त मुछा हाणे वॾियूं थी वियूं आहिनि, आईनू ॾेखारींदो आहे त हिते दाणा थी पिया आहिनि, आईनू ॾेखारींदो आहे त मुंहं में सणबो आहे, आईनू ॾेखारींदो आहे त हाणे तूं साबुण सां मुंहुं धोई आयो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो, नबी से फरमायो हिकु त पाण खे अहिड़ो बणायो जो अॻिलो माण्हू तव्हांखे ॾिसंदो वञे पंहिंजा ऐब, पंहिंजा गुनाह, पंहिंजूं कमियूं कोताहियूं यादि अची वञनि तव्हांखे ॾिसण सां ई, ऐं चवे त जीअं इहो आहे मां पाण खे अहिड़ो बणायां। नबी से फरमायो मुंहिंजे आका से फरमायो मुंहिंजे रबर से फरमायो जॾहिं त साईं जन फरमायो तव्हां अहिड़ा बणिजी वेंदव ॿिया माण्हू तव्हांखे ॾिसण सां ई नसीहत हासिल कंदा, बिना चवण जे, बिना वाइज़ जे, बिना तकरीर जे। पर नबी ने फरमायो अञा जेकॾहिं को माण्हू तव्हांखे ॾिसण सां पाण खे नथो संभाले, नथो पाण खे ठाहे, नबी ने फरमायो को तव्हांजे मथां लाज़िम मलज़ूम आहे
उनके वाइज़ कयो, उनके तकरीर कयो, उनके समझायो, उनके विहारियो, उनके सही नमूने से प्यार ऐं मोहब्बत में। हाँ मुझे नबी मोहम्मद करीम फरमायो तो उनके पंजा गुनाह बुधायो। अबा ये भी तुम्हें गलती है, अबा ये भी गलती थी, ये भी गलती थी। पान के सुधार, नेक कर, नमाजी कर, दीनदार कर, दाढ़ी सुहारी पान में पैदा कर, हजूर जी फरमा बरदारी कर, अल्लाह जी फरमा बरदारी कर, तो दुनिया में भी आबाद, आखिरत में भी अल्लाह ताला दो के सोन जे बंगलन जो वारिस मालिक बनाए छे। असा एक वे के कंदा हूं नसीहत, मादो ही ना है एक वे जो लफ्ज बर्दाश्त करे दो। हाँ तू सही वो नेक आने मुझे नसीहत तो करे, तू सही वो नमाजी आने मुझे तो वायदा करे। मुसलमानन जा अल्लाह जा मत जिया है, मुसलमानन जो गालियों मत जी वही, मुसलमानन जी सोच मत जी वही है, मुसलमानन जो फिक्र मत जी। अल्लाह अगे साहब आए कवे की चवंदा आबा ये गाल तुम्हें सही न है, एक बेगे नसीहतूं कंदा, एक बेजा खिलंदा, एक बेजा ॻाल्हाईंदा, कचहरियूं कंदा, एक बेगो हाल वाल वठंदा। अब रात जो किया तुझे घर जो हाल वाला, तू पढ़ंदो आ कुरान मजीद, भला तुझी घरवारी भी पढ़े, भला तुझी न्याणियों भी पढ़न, भला तुझा पुत्र भी पढ़न। दे हाल वाल रात घणो कुरान शरीफ पढ़ियो है, केतरो कुरान शरीफ पढ़ियो है। दे हाल वाल घणा सजदा रात ॾिनाई, दे हाल वाल रात तुझी कीअं गुज़री। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, अल्लाह जी ज़ात जो कसम साहबा एक ॿिए सां पिया कचहरियूं कंदा, एक ॿिए सां हाल वाल कंदा, एक ॿिए खे जज़्बो नेकिन जो ॾेराईंदा, एक ॿिए खे हाँ प्यारे नबी मोहम्मद करीम जी मोहब्बत जो दर्स ॾींदा रहंदा, प्यार जो दर्स ॾींदा रहंदा। अॼु असांजूं कचहरियूं मटिजी वयूं, अॼु असांजा ॻाल्हा वई मटिजी विया, अॼु असां लफ़्ज़ कंहिंजो सहण लाइ तयारु न आहियूं, नसीहत वारो लफ़्ज़ बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं। हाँ हाँ आम माण्हू त आम माण्हू, पर माण्हू आलमन जो भी बर्दाश्त करण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं वाइज़ था कयूं ॾाढ़ीअ ते त चङा भला आलमन ते कावड़िया था वञनि, त मुलनि खे अलाए छा थियो आहे, अची ॾाढ़ी ॾाढ़ी लाथी अथऊं, असांखे शर्मसार था करनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, जॾहिं तव्हां जलसे में रेडाड़िया शर्मसार था थियो त क़यामत जे ॾियारे नबी जंहिंखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव। महिरबानी फरमाए संभालियो पाण, अचो पंहिंजनि चेहरनि में नबी साईं जी सुन्नत ज़िंगारियो त तव्हां त क़यामत जे ॾियारे हुज़ूर जे साम्हूं सुरख़रू थी बीह रहो, हुज़ूर भाकुर भी पाएव, सिफारिश भी करेव, त रब जो दीदार भी कराएव, त पाण सां गॾु नबी मोहम्मद करीम जन्नत में भी वठी हलेव। अञा वॾे आवाज़ सां, अञा भी ईमानी जज़्बे सां, अञा भी दिल जी गहराइनि सां वाइज़ था कयूं। पर्दे ते त माण्हू कावड़िया था वञनि, साईं तव्हांखे छा आहे, वाइज़ था कयो पर्दनि ते। हिकिड़ी जाइ ते मां पर्दे ते वाइज़ कयो तक़रीबन 2.5-3 कलाक, अल्लाह जी ज़ात जो कसम सॼे ॻोठ वारा कावड़िजी विया। उन माण्हूअ खां जंहिं वीचारे जलसो रखायो त तूं साईं इब्राहिम खे चयो त पर्दे ते ॻाल्हाए न, छो चएसि ॻाल्हायूं था राग ते त कावड़िया था वञनि माण्हू।
छो था तव्हां राग ते मुला ॻाल्हायो? आख़िर छाते ॻाल्हायूं, कहिड़ा वाइद कयूं, ॻाल्हियूं कयूं था जेकॾहिं न्याण नुथाण जूं त माण्हू आपे मुंहुं निकिता था वञनि। चवंदा तव्हां मुलनि ते कहिड़ो ॿार आहे? बिल्कुलु असांजे ॿार आहे। असांखे अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो आहे त तव्हांखे असां गुनाहनि खां झलियूं, नेकिन जो अव्हांखे ॾस ॾियूं, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। नबी साईं जन फरमायो जेकॾहिं को गुनाह थो करे पहिरियों त इहो आहे त तव्हां वञी हुनखे हथ सां रोकियो गुनाह खे। साईं जन फरमायो, मुंहिंजा आका साईं फरमायो, कोशिश करे डंडे सां वो गुनाह ख़त्म करायो जेकॾहिं तव्हां कराए सघो था। साईं जन फरमायो जेकॾहिं एतिरो नथा करे सघो, मुंहिंजे हुज़ूर फरमायो वाइज़ कयो, नसीहत कयो, सम्झायो त बाबा हे गुनाह आहे, हीअ ग़लती आहे, हिन खां पंहिंजी जान छॾाए। पर जे नबी ने फरमायो इहा बि अव्हांखे ताक़त नाहे त हुज़ूर फरमायो दिल में गुमान इहो कयो त हे गुनाह पिया करनि, हे ग़लत कम पिया करनि। ऐं साईं जन फरमायो पाण खे तव्हां हिननि खां परी रखो। वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन्नार। मुंहिंजे हुज़ूर फरमायो मतां तव्हां बि जेकॾहिं ख़ामोश थी ऐं उन गुनाह में चुप करे वेही रहियो त तव्हां बि मतां हिन में हिसेदार बणिजी वञो। तंहिंजे करे उन गुनाह जा तव्हां हिसेदार न थियो, गुनाह खां पासीरा थी वञो, नफ़रत कयो उन गुनाह खां। उन महफ़िल में न वञो जंहिं महफ़िल में राग ऐं साज़ आहे, उन शादीअ में न वञो जंहिं शादीअ में राग ऐं साज़ आहे, उन भत में न वञो जंहिंमें राग ऐं साज़ आहे, उन जाइ ते न वञो जाते मेलो ऐं मलाखड़ो आहे, उते न वञो जाते रंडनि जो डांस आहे, उते न वञो जाते शोरनि जो डांस आहे, उते न वञो जाते खदड़नि जो डांस आहे, उते न वञो जाते शराब पियो हले, उते न वञो जाते भंग भटारी पई हले, उते न वञो जाते नशो पियो हले, उते न वञो जाते जुआ पई हले, उते न वञो जाते व्याज जो वापार पियो हले, उते न वञो जाते रुशवत जी बाज़ार गरम लगी पई आहे। वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन्नार। अञा बि वॾी आवाज़ सां खुदा जा बानो संभालियो पाण। आखिर कीअं वाइदा कयूं तव्हांखे जेके सम्झ में अचनि। मां किसन कहाणियुनि वारो मौलवी न आहियां। खुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजी दिलि रोईंदी आहे। मां चवंदो आहियां मन को मुंहिंजे ॿिनि लफ़्ज़नि मूं सम्झ वठी, मन को ॿिनि लफ़्ज़नि मूं हिदायत वठी। ज़िंदगी तमामु थोरी आहे, हयाती तमामु थोरी आहे। असां गंदगीअ में विञायूं पंहिंजी ज़िंदगी, गुनाहनि में, बेहयाई बुशराई में विञायूं। अॼु सभु इरादो कयो चो इंशाअल्लाह पाण बि नेक थींदासीं, चो बचनि ॿारनि खे बि नेक कंदासीं, चो दोस्तनि अहबाबनि ते बि महिनत कंदासीं, चो इंशाअल्लाह गुनाहनि जो बाइकाट कंदासीं। हा गुनाहनि ॾे पाण त न वञूं पर ॿियनि खे बि झलियूं ऐं रोकियो। जेकॾहिं तव्हांजी ताक़त हले थी, हिकिड़ो माण्हू ट्रैक्टर में राग थो हलाए, हाणे तव्हां कोशिशि करे हुनखे बंदि करायो राग। पर जेकॾहिं तव्हां नथा
बंदि कराए सघो त उनखे वञी चओ वाइज़ कयोसि बाबा गुनाह जो कमु आहे नालाए लाॻ पर जे एतिरो बि नथा करे सघो त दिलि में इहो चओ त इहो ग़लति कमु थो करे ऐं पाण खे राग खां बचायो जंहिं बि तरीक़े सां कन बंदि कयो या तो हलिया वञो